How are you, beta? So, today the ceremony of oath-taking ceremony of office bearers of the students, and really, I always appreciate the office bearers from students, and this is a very nice activities in a institution in education. This is a teaching learning process really, that in this age they taking the oath like a ministers. So this is a great honor for the students in a schooling time, in a college, in a university, that you are participating for the welfare of the students, for the betterment of an institution, to keep discipline and so many other things to help administration. So always be I appreciate the students, leaders in the institutions, and my always be favorite to the unions of the students. छाकाणि जो ॿारनि जा जेकॾहिं नुमाइंदा हूंदा त ॿारनि जे हक़नि जे लाइ ॻाल्हाईंदा। उन जे करे अॼु ही असांजे स्कूल में ओथ टेकिंग सेरेमनी आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो त इहे असांजा ॿार जेके आहिनि, तव्हां ॾिसो ही मिनिस्टर्स वांगुरु जेको आहे फाइल हथनि में आहिनि, जंहिं सेरेमनी गवर्नर हाउस में थींदियूं, जंहिं प्रेसिडेंट हाउस में थींदियूं, ईअं ई ॿार असांजा जेके आहिनि असांजे स्कूल जी स्टेज ते आहिनि, जंहिंमें हेड बॉय, हेड गर्ल, डिप्टी हेड बॉय, डिप्टी हेड गर्ल, इवन काउंसिल जा कैप्टन्स ऐं उन खां अलावा प्रेफेक्ट अंदरि क्लासिस, इन्हनि सभिनी जी इहा रिस्पॉन्सिबिलिटी आहे त उहे स्कूल जे अंदरि मेंटेन द डिसिप्लिन, work for the welfare of the students, welfare of the administration and even institutions and students. उहे जेके बि ॿारनि जा मसला आहिनि उहे एडमिनिस्ट्रेशन सां लीडरशिप क्वालिटी में अचे ऐं उन्हनि सां हेड ऑफ इंस्टीट्यूशन सां मञाए सघनि था, ॻाल्हाए सघनि था। उन जे करे हिननि जी एप्रिसिएशन जे लाइ तो असां हाणे चकनि महीननि जे लाइ वञी रहिया आहियूं। उहे ॿार जेके इलेक्शन में खटी आया आहिनि या नॉमिनेटेड आहिनि, अॼु उहे ओथ टेकिंग सेरेमनी खणंदा। आर यू रेडी? सो प्लीज नाउ वी स्टार्ट। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हियर आई एम लियाकत अली मीरानी, son of Arbab Ali Mirani, as a principal, promise that I will serve my fellow students and colleagues sincerely. I will try to be a perfect role model of discipline. I will actively take a part in college activities. Always work for the students' welfare and being an appointee. I will remain cooperative and loyal to the administration and institution. Thank you very much for this. Clapping for this. So now everyone will come on stage and sign their oath, please. Hello, state tech. Yes, please. Only signature cables. Not a signature not yes.
तव्हां ॾिठो ॿारनि जेको आहे कसम बि खयों ऐं हिकिड़ी रूटीन जे मुताबिक़ हुन कसमनामे ते साइन बि कयो. नाउ द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द ऑफिस बेरियर्स दैट प्लीज़ कीप अ डिसिप्लिन ऐं पंहिंजे स्टूडेंट्स खे बि मेंटेन रखो ऐं शिकायतूं बि जेके तव्हांखे हुजनि टीचिंग लर्निंग प्रोसेस में, क्लासरूम जी मैनेजमेंट में, क्लास जे अंदरि ओवरऑल फैसिलिटीज़ जी, उहे बि तव्हां मूंसां डिस्कस करे सघो था. तव्हांजी अॼु सुभाणे न नेक्स्ट इनशा ताला वीक में तव्हांजी टी पार्टी कंदासीं जंहिंमें बि तव्हां सां ॻाल्हि ॿोल थींदी. त हिननि सभिनी उहिदेदारनि जेके स्टूडेंट्स तव्हांजा ई रिप्रेज़ेंटेटिव आहिनि उन्हनि जे लाइ भरपूर ताड़ियूं थियणु घुरिजनि. मूंखे उमेद आहे त तव्हां ॾाढी जुड़ियल आहिनि इन करे तव्हां हिन सां कोऑपरेशन कंदो ऐं तमामु जेको आहे कूल माइंडेड ऐं हिकिड़ो बहितर नमूने सां मैनेजमेंट जे हिसाब सां हिकिड़ो सोपर लीडरशिप जे हिसाब सां तव्हां ॿारनि सां प्यार सां तव्हां सम्झो त हिकिड़ो वॾी रिस्पॉन्सिबिलिटी आहे तव्हांजे मथां. तव्हां लीडर्स आहियो, तव्हां पंहिंजे स्टूडेंट्स खे बहितर नमूने सां प्यार सां सम्झाए उन्हनि खे जेको आहे डिसिप्लिन खे मेंटेन कजो. कंहिंसां विढ़ण जी, कंहिंखे दॿाइण जी का ज़रूरत न आहे, पर कूल माइंडेड विद मैनेजमेंट विद स्किल्स तव्हां पंहिंजो पाण जेको आहे पंहिंजो डिसिप्लिन मेंटेन कंदो ऐं असां सां जेके बि तव्हांजा प्रॉब्लम्स आहिनि शेयर कंदो. थैंक यू वेरी मच once again. Once again, and have a national